कड़ियो गंवर में एक निजी ज़रई कंपनी वी गिरोह पारां कड़ियो गंवर में आबादगारनि खे फसलनि जी वधीक पैदावार हासिल करण बाबति ॼाण ॾियण लाइ ज़रई सेमिनार कोठायो वियो। ज़रई सेमिनार में ज़रई माहिरनि ऐं आबादगारनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ज़रई माहिरनि दीपक कुमार, सिकंदर नोतकाणी ऐं ॿियनि सारियुनि कणक ऐं ॿियनि फसलनि जी पोखी ऐं सुठी पैदावार हासिल करण बाबति आबादगारनि खे आगाही ॾिनी। हिननि चयो त चाइना पारां घटि वक़्त में लहण वारा सारियुनि कणक ऐं ॿियनि फसलनि जा ॿिज मुतारिफ़ कराया विया आहिनि, जेके सुठी पैदावार ॾियनि था, जंहिं सां आबादगारनि खे मुआशी फ़ाइदो पहुचंदो ऐं मुल्की मैशत खे बहथी मिलंदी। हिननि चयो त मथे मुतारिफ़ करायल ॿिज मौसमी ख़राबियुनि सबबि पैदा थींदड़ असरनि खे बर्दाश्त करण जी वधीक सघ रखनि था, जेके बरसाति में ॿोॾ ऐं पाणी खोट में सोक खां मुतासिर नथा थियनि। तंहिं करे आबादगारनि खे ही ॿिज पोखणु घुरिजनि त जीअं आबादगार महांगाई जे दौर में मुआशी फ़ाइदो हासिल करे सघनि। कानजी कुमार, इबरत न्यूज़, कड़ियो गंवर।